मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 5 महीननि खां ॿोॾि जो पाणी बीठल हुजण करे इलाइक़े वासी सख़्त परेशानियुनि जो शिकार आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था असद शर जी ही रिपोर्ट। सिंधड़ी तालुके में बरसाती ॿोॾि जो पाणी 5 महीना गुज़री वञण बावजूद भी निकाल नाहे थी सघियो। मीरपुर ख़ास जे अदालती हुक्म ते क़ाइम कमीशन जे कमिश्नर धणी बशकमरी, दरख़्वास्त गुज़ार जो वकील ऐं मीरपुर ख़ास बार जो सदर जान अली जुनेजे समेत मुख्तियार कार सिंधड़ी ऐं दरख़्वास्त गुज़ार मलूक आले पुटो ज़फरुल्ला पहोड़ ऐं ॿियनि मुतासिर इलाइक़नि जी निशानदेही कंदे ऐं जाइज़ो वरितो। उन मौके ते हिननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तकरीबन 5-6 महीननि खां असीं ॿुॾल आहियूं। असांजी ज़मीन तकरीबन 20 खां 25 हज़ार एकड़ पाणी में आयल आहे। इंसामिया जी ग़लति कटुन ऐं उन्हनि जे सबबु बरसाति असां हेॾो कोन नुक़सानु ॾिनो, पर उन करे यको असांजी ही ज़मीन डैम ठही वई आहे। उन को बि काराइतो जेको सो ड्रेनेज जो सिस्टम आहे कोन्हे, यको अॼु थियो आहे। इन करे मजबूरन असांखे कोर्ट में वञिणो पियो। उन लाइ ही टाइम आई आहे। कुझु जेके हेठि आहिनि कट असांजा बंदि पिया आहिनि ऐं मथां पाणी अचे पियो। अगरि इहो सिलसिलो रहियो त असांजूं सालनि जूं साल ज़मीनूं गैराबाद थी वेंदियूं। इन करे हिते आया आहियूं ऐं उमेदु करियूं था त असांखे इंसाफ़ु मिलंदो। मां वकील आहियां ऐं असां कोर्ट में कंसर्न मैजिस्ट्रेट सिविल जज साहब वटि जेका एप्लीकेशन मूव कई उन ते कमिश्नर अपॉइंट थियो आहे, जेको असां सां गॾु आहे साईं धणी बशकमरी साहब, साईं मुख्तियार कर साहब त असांजो सिंधड़ी जो असां सां गॾु आहे। ऐं असां जॾहिं इलाइक़ो ॾिठो आहे त मूंखे तमामु वॾी हैरानगी थी आहे। हाणे न सिर्फ़ु इन कोर्ट ताईं, पर हाणे इन इशू खे असां इंशाअल्लाह ताला अञा वॾी लेवल ते खणी वेंदासीं। जेका मूं हिते ॾिठी आहे माण्हुनि जी हालत ऐं जेका मूंखे दिली तौर ते तकलीफ़ पहुती आहे, हिननि माण्हुनि जो कीअं गुज़र सफ़र थियो हूंदो। हिननि जो त ही जेको चेट जो फ़सुलु हो, कणिक जो फ़सुलु, उहो तबाह थी वियो। तव्हांजे अखियुनि जे साम्हूं घरनि माण्हुनि जा उहे घर अञा ताईं ॿुॾा पिया आहिनि। ऐं हिते अचण खां पोइ काफ़ी शयूं नज़र आयूं आहिनि, जंहिंमें इंतिज़ामिया जी नाअहली नज़र आई आहे, जंहिंमें असांखे सियासी मुदाख़लतूं नज़र आयूं आहिनि, जेके सियासी असर रसूख़ जे ज़रिए पाणिनि जा कट रोकिया विया हलिया आहिनि। सो ऑलरेडी ऑनरेबल हाई कोर्ट जेको आहे सर्किट हैदराबाद बेंच मिस्टर जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब अहिड़ो पोएं हफ़्ते में को ऑर्डर कयो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असां हाणे उन पिटीशन में 110 में वञी पार्टी थींदासीं। ऐं ही हिते जी जेका बि सूरत आहे ऑनरेबल हाई कोर्ट जे साम्हूं बि रखंदासीं। इंशाअल्लाह ताला हिते जे माण्हुनि खे असां इंसाफ़ ॾियारींदासीं। असांजो मुतालबा ऐं मुंहिंजो ॻोठु मोहम्मद अली मंगरियो ऐं पाण ख़ुदि आहियां ऐं मुंहिंजो ही हिते ॻोठु आहे जेको 20-25 घरनि ते मुश्तमिल आहे। अॼु 5 महीना थिया आहिनि असां वटि हिते तक़रीबन 4 खां 5 फुट पाणी विझल आहे। को बि माना गवर्नमेंट जो अमलदार या DC या SC असांजो को बि दांह ॿुधण वारो कोन्हे। इन न असांजे माल त वञी पंधि, पर असां वटि घर में पीअण जो पाणी बि कोन्हे। असांजी बचड़नि में त अचो तइलीम ॿियूं टियूं इहे सभु परे जूं ॻाल्हियूं आहिनि। थोरा त छॾियो, पर असां जेको हींअर बस आख़िरी स्टेज आहियूं। असांजा बचड़ा बीमार आहिनि। हर शइ असां वटि लफ़्ज़ मूं वटि न आहिनि। ऐं ॻोठ जूं विज़िटूं कंदो आहियां, ईंदो रहंदो आहियां। बसि छा चवणु, असांजो अलाह ताला हर शइ ख़तमु थी चुको आहे। ख़ुदा ही पाणी बरसातनि खे 5 खां 6 महीना थी चुका आहिनि। अॼु बि असांजे ॻोठ में 4 खां 5 फुट पाणी मौजूदु। पाणी असांजो कढाए ॾिनो वञे, असांजा बचड़ा ॿनिड़ियूं पोखनि। असांजो अलाह ताला उहो ई त आहे जेको ॿुॾो पियो आहे। असांजा घर ॿुॾा पिया आहिनि, असांजा बचड़ा बीमार पिया आहिनि। असां वटि खाइण लाइ बि कुझु कोन्हे। असीं अॼु बि खुले आसमान हेठि बेयारो मददगार आहियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त मुतासिर इलाइक़नि मां जल्द खां जल्द पाणी निकाल करे हिननि मां बेचैनी ख़तमु कई वञे त जीअं ही पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन जमील कुंभर सां गॾु असद शर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।